پیغام رمضان. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. الا ان اولیاء اللہ لا خوف علیہم ولا هم يحزنون. الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. ولا يحزنك قولهم إن العزة لله جميعا هو السميع العليم. صدق الله العلي العظيم. ماشاءاللہ ماشاءاللہ. نحمدہ ونصلی ونسلم علی خاتم الانبیاء والمرسلین. اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. سندھ ٹی وی جی سحری نشریات جے پروگرام پیغام رمضان میں تمام سامعین و ناظرین کے السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ. اواں سبنی جی مہربانی بھلیکار. آؤں جو میزبان ابوالحسن محمد عبدالخالق قادری. الحمدللہ اج 23 روزے جی سحری ایڈا سارا ڈींहं گزری چکا رمضان مبارک جا. ہیر رمضان مبارک جو آخری ڈہاکو ان جی 23 تاریخ جیکا ہے وہ رات جیکا گزری ہی ہلی رہی ہے وہ یہ ہے 21 واری رات. ان کے شب براعت ڳولण واری راتن میں شمار کयो ویو ہے. 21 واری راتوں جیکے ہیں انہن میں تاک رات چیبو ہے. ان کے تاک رات جفت یعنی بدھی واری راتوں 22 24 26 28 جیکے 21 واری راتوں ہیں انہن میں حدیث شریف میں آتا تمام شب قدر ان کے ڳولھو انہن تاک راتن میں. سو 23 رمضان مبارک جی سحری یعنی سحری بھی تو رات ہی جترے تائیں صبح صادق جی آذان نہ تھی تھے. بھلاری بابرکت رات انہی میں رمضان مبارک جو برکتوں الگ. وقت سحر پرہ پھٹیے جے وقت جا نور انوار اوہے الگ. شب قدر ممکنہ ان جا مزہ الگ. وری سحری جا مزہ وری ان کھاں پو تلاوت قرآن ذکر اللہ عز و جل نعت رسول مقبول وری علم جی محفل سبحان اللہ وری تذکرو ہو جے اللہ وارن جو. واہ سائیں واہ سبحان اللہ. اج اساں جو موضوع ہے شان اولیاء اللہ. انشاءاللہ تبارک و تعالی اساں انہی تے سٹھو کلام کنداسوں سٹھی گفتگو تھیندی چھو تو اساں وٹ سٹھا مانو تشریف وٹھی آیا ہیں. اج 23 روزے تے علامہ مجیب الرحمان ڈاہری صاحب تشریف وٹھی آیا ہیں. اللہ پاک ان کے خضری حیاتی عطا فرمائے. ان جی خدمت میں آؤں بھلیکار پیش کریں تو السلام علیکم. وعلیکم السلام. علامہ صاحب اوہاں جی مہربانی وہاں تشریف وٹھی آیا. انشاءاللہ اوہاں ساں گفتگو تھیندی. اساں جے ناظرین اوہاں تے ॾिसंदा पिया अचो
एॾनि ॾींहंनि खां वठी तिलावत क़ुरान पाक ऐं उहो बि मिठे अंदाज़ में। अल्लाह पाक इन्हनि खे आवाज़ में अञा वधीक बरकतूं अता फ़रमाए। कारी फैसल महमूद वड़ाइच, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम जनाब शुक्रिया वरहमतुल्लाहि आपका ताला तशरीफ़ लाए। वबरकातुहू। ऐं असांजी महफ़िल खे चार चंड लॻाइण जे लाइ जेके नातख़्वान ईंदा रहंदा आहिनि, उन्हनि नातख़्वाननि मां अॼु असां वटि हिकिड़ी नंढड़ी न्याणी तशरीफ़ वठी आई आहे, तज़ईन ज़हरा। आपका शुक्रिया, आप तशरीफ़ लाई, अल्लाह पाक आपको बरकत अता फ़रमाए। उन खां पोइ असांजे प्रोग्राम में हिकु ॿियो नातख़्वान माशाअल्लाह तशरीफ़ वठी आयो आहे, हिन जो बि आवाज़ु भलो आहे। अॼु ही नंढड़ी न्याणी जेका आहे उहा नासिरी पढ़ंदी, पर उन खां असां मनक़बत ॿुधंदासीं, छो त अॼु मौज़ू जेको आहे उहो औलिया अल्लाह जे शान में आहे। त वलियुनि जे सरदार जी शान में इंशाअल्लाह असांखे मनक़बत जेके ॿुधाईंदा उहे आहिनि फ़रीद नक्शबंदी। अस्सलामु अलैकुम जनाब। वालेकुम अस्सलाम। माशाअल्लाह आप खैरियत से? आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। अल्लाह आपकी हाज़िरी को अपनी बारगाह में क़बूल फ़रमाए। नाज़रीन, असांजी इहा हिकिड़ी रस्म आहे, रिवाज आहे असांजी हिन सिंध टीवी जो, त जॾहिं इब्तिदा थींदी आहे तिलावत क़ुरान पाक सां, ऐं उन खां पोइ असां जेको प्रोग्राम बाज़ाब्ता स्टार्ट कंदा आहियूं, तारुफ़ खां पोइ शुरूआत नात खां थींदी आहे। त आउं हिन महिल गुज़ारिश कंदुसि तज़ईन फ़ातिमा न्याणीअ खे त हू पंहिंजे ऐं असांजे अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में गुलहाए अक़ीदत, यानी अक़ीदत जा गुलड़ा निछावर करण जी सआदत हासिल करे। करम जब आले नबी का शरीक होता है, बिगड़ बिगड़ के हर एक काम ठीक होता है। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो हो चुका है, जो होगा, हुजूर जानते हैं। जो हो चुका है, जो होगा, हुजूर जानते हैं। तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं कि खबर भी है कि खबर सब की है उन्हें कब से। खबर भी है कि खबर सब की है उन्हें कब से, कि जब न अब था ना कब था, हुजूर जानते हैं। और मैं उनकी बात करूं ये नहीं मेरी औकात। मैं उनकी बात करूं ये नहीं मेरी औकात। की शान फातिमा ज़हरा हुजूर जानती हैं।
کیا کیا تجھے خبر نہ مجھے ہے ان کے ہاتھ میں کیا کیا تجھے خبر نہ مجھے خدا نے کتنا نوازا حضور جانتی ہیں اور بلا بھی سکتے ہیں اور آپ آ بھی سکتے ہیں بلا بھی سکتے ہیں اور آپ آ بھی سکتے ہیں کہ فاصلوں کو مٹانا حضور جانتی ہیں جو ہو چکا ہے جو ہوگا حضور جانتے ہیں. ماشاء اللہ تبارک و تعالیٰ آپ نے بہترین کلام پڑھا. تزین زہرا اللہ پاک اپنی بارگاہ میں قبول فرمائے. سو ناظرین اساں جو ہی جکو اج جو ٹاپک ہے اولیاء اللہ. اللہ تبارک و تعالیٰ جا ولی چھا ہوندا آہن उहे कीअं हूंदा आहिनि वली कीअं बणिबो आहे ऐं वली जा औसाफ़ छा हूंदा आहिनि वली कंदा छा आहिनि वली थियण जे लाइ छा करिणो इन समूरी गुफ़्तगू खे असां बहितरीन अंदाज़ में अॼु जे असां पंहिंजे प्रोग्राम में इन खे इंशाअल्लाह तबारक व ताला सुहिणे अंदाज़ में पेश करण जे लाइ सुहिणे आलिम खे घुरायो आहे. इंशाअल्लाह तबारक व ताला अव्हां जी दिलि ख़ुशि थी वेंदी. सवाल करे था वञूं छो त वक़्तु ब्रेक जो थी चुको आहे. सवाल करे जवाब असां इंशाअल्लाह तबारक व ताला ब्रेक तां मोटी अचण खां पोइ अलामा सभु सवाल ही आहे त वली चइबो छा खे आहे वली जी सुञाण छा आहे कीअं ख़बर पए त हीउ वली आहे ऐं कीअं ख़बर पए त हीउ वली जो ॾेखावा वली न आहे. सो इन जो जवाबु तव्हां खां वठंदासूं. नाज़रीन नंढड़ी साई जो वक़्तु आहे. साई त ज़रूरी आहे न मुसलसल का बि शइ हलंदी त थकिजी पवंदी अवां बि थकिजी पवंदो असां बि नंढड़ी साई था वठूं. बसि तव्हां सां तव्हां सां सिंध टीवी ॾिसंदा रहो. पैगामे रमज़ान मोस्ट वेलकम नाज़रीन. अवी ॾिसी रहिया आहियो असांजो सिंध टीवी जो ही सहरी जे पुरकैफ़ लम्हात में पिरे फुटीअ जा औक़ात आहिनि ऐं सहरी आहे. किथे चांहि जा चुस्का हूंदा त किथे शरबत हूंदा त किथे खाधा पीता हूंदा. चवण सां बि मज़ो थो अचे त खाइण में केॾो मज़ो हूंदो. मज़ो वठो बि. हींअर असीं प्रोग्राम करियूं था. इंशाअल्लाह तबारक व ताला जेको रिस्क असांजे नसीब में असांखे मिलंदो तव्हांजे नसीब में तव्हांखे मिलंदो. ॿुधो बि सही कननि सां खाओ वात सां ऐं ॾिसो अखियुनि सां. प्रोग्राम खे बि इंजॉय करियो रमज़ान खे बि इंजॉय करियो. इहे लम्हा ज़िंदगी में अलाए ॿीहर अचनि अलाए न. जी अलामा साहब मां सवाल कयो त औलिया छा खे चइबो आहे वली जी शान छा आहे वली जी सुञाण छा आहे. असां न आम माण्हू असांखे ख़बर ई न आहे त वली छा खे चइबो आहे. असांखे त जेको ई साम्हूं ॿ टे गार्ड हुजनि वॾी लैंड क्रूज़र गाॾी हुजे परे थियो अलाह अलाह जो सदाऊं हुजनि असां त उनखे सम्झंदा आहियूं अलाह जो वली आहे. तव्हां छा था चओ क़ुर छा थो चए हदीस छा थी चए वली जी सुञाण छा आहे. इहे बॉडीगार्ड खणणु लैंड क्रूज़र ते घुमणु अॻियां पोयां ज़िक्र वारा परे थियो वारा नारा हुजनि ग़रीबनि खे धिका ॾियण वारा हुजनि उहे वली आहिनि या वली उहे आहिनि जेके क़ुर हदीस थो चवे. तव्हां छा था फरमायो. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बहितरीन सवाल तव्हां कयो वली जे बारे में. वली असल में विला मां निकितल आहे ऐं विला जी माना आहे क़ुर्ब ऐं नुसरत. क़ुर्ब यानी वेझड़ाई जेको अल्लाह सां वेझो हुजे. जी जी अल्लाह ताला सां वेझो हुजे. ऐं उन वलीअ जूं ॿियूं बि घणियूं मानाऊं आहिनि. जीअं अरबीअ में तव्हां पढ़ियो हूंदो त अरबी फसी बलीग ज़बान आहे. उन जूं घणियूं मानाऊं आहिनि.
वलीअ जी हिकिड़ी इहा माना बि आहे त हू दोस्त जे माना में थींदो आहे त दोस्त अलाह ताला उन्हनि माण्हुनि खे दोस्त रखे थो जेके अलाह तबारक व ताला जी इबादत कनि, अलाह ताला खे राज़ी कनि, अलाह जा जेके अहकामात आहिनि उन्हनि ते अमल कनि, अलाह ताला उन्हनि खे पंहिंजो दोस्त ठाहे थो। हूअं ई तव्हां दुनियावी तौर ते ॾिसो, अगरि तव्हां कंहिंखे दोस्त ठाहियो था त यकीनन हू तव्हांजी फर्माबरदारी कंदो हुजे, तव्हांजी हा में हा मिलाईंदो हुजे त उनखे तव्हां दोस्त ठाहींदो, तव्हां पंहिंजे तबियत मिलंदड़ हुजे, दोस्ती हुते हलंदी आहे, जटड़ा हुते हूंदो आहे, तबियत मिलंदड़ हुजे, हुनजी तबियत नेगेटिव, मुंहिंजी तबियत पॉजिटिव न हली सघंदा। जेकॾहिं कयो चोर हुजे, हेॾा नमाज़ी हुजे, गॾु न हलंदा। सोहबत जे लाइ तबियत जो मिलणु ज़रूरी आहे, छो त क़िबला अमीर अलैहि सुन्नत फरमायो आहे सोहबत सां तरबियत, तरबियत सां तबियत ठहंदी आहे ऐं तबियत इंसान जी सुञाण हूंदी आहे। सोहबत हुनजी अलाह सां हूंदी दोस्ती त हुनजी तबियत अलाह जी सिफ़तुनि जी तरफ़ माइल हूंदी, तॾहिं विलायत जे दर्जे ते पहुचंदो। हीअ त थी वई अलाह ऐं वली जे विच जी ॻाल्हि। असां कीअं सुञाणूं, असांखे कहिड़ियूं अलामतूं क़ुर में पेश कयूं वयूं, हदीस में, असांखे अवाम खे कीअं ख़बर पए थी वाक़ई अलाह जो वली आहे या न आहे? बेशक अल्लाह इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नुन अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। इहा क़ुर पाक जी आयत मुबारक आहे त अला इन औलिया अल्लाह माना ख़बरदार बेशक जेके अल्लाह ताला जा औलिया कराम आहिनि उन्हनि खे को गम न आहे, को ख़तरो न आहे। इहा अल्लाह ताला ख़बरदार चयो आहे, ला ख़ौफ़ुन अलैहिम, उनखे को ख़ौफ़ न आहे, वला हुम यहज़नून, उनखे को गम बि न आहे। उनखे को ख़ौफ़ हूंदो आहे पंहिंजी जान जो। बेशक ख़ौफ़ यानी हू पंहिंजी जान जे हर मामले में आज़ाद आहिनि। गम थींदो आहे कंहिं ॿिए जो, यानी हुन सां निस्बत रखण वारे जो बि हिनखे गम न मिलंदो। अल्लाह जे वली जी क़ुर में अलामत इहा पेश कई वई त हू पाण बेख़ौफ़ हूंदो, छो त हक़ ॻाल्हाइण जे लाइ त दिलि खपे न, दिलि खपे, छो त उहो त चमचागिरी करणु, हर दिलि अज़ीज़ थियणु, माना कूड़े जो बि दिलि में जाइ ठाहे, सचे जे दिलि में जाइ ठाहे, इहो त सचो न आहे न। हर दिलि अज़ीज़ न थियणो आहे, हक़ दिलि अज़ीज़ हुजे, हक़ जिते हुजे उनजी हिमायत करे, नाहक़ जी मुखालफ़त करणी पवंदी, तॾहिं त वली थींदो, न त पोइ त शैतान जो यार थी वियो। सो अल्लाह जो वली थियण जे लाइ इहा पहिरीं सिफ़त आहे त दिलेर हुजे, ऐं दिलेर ख़ौफ़ खां आज़ादु हूंदो आहे, पंहिंजी जान जो ख़ौफ़ न आहे ऐं गम बि न हूंदो, जेको हुन सां निस्बत रखंदो रुॻो हथु खणण जी देरि हूंदी, रब ताला उन जा बेड़ा बि तारे छॾींदो। अच्छा, उन ते ख़ौफ़ हिकु निशानी त उनखे पंहिंजी जान जो ख़ौफ़ न हूंदो ऐं पाण सां ताल्लुक़ रखण वारनि जो गम न हूंदो। जी मुंहिंजा साईं अॻिते इरशाद फरमायो। अॻिते आहे अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून, यानी ही उहे माण्हू आहिनि जेके ईमान वारा आहिनि, ईमान कामिल वारा माण्हू आहिनि, जंहिंखे मोमिन चइजे, ही उहे माण्हू आहिनि। वकानू यानी वली हुजण जे लाइ पहिरीं ईमान कामिल हुजणु ज़रूरी आहे। बेईमान, बदमज़हब, मुनाफ़िक वली नथो थी सघे। बिल्कुलु, मुनाफ़िक, काफ़र इहे वली नथा थी सघनि। घणा माण्हू वली थियण जे लाइ ईमान हुजणु ज़रूरी आहे। ईमान शर्त आहे, पहिरीं शर्त इहा आहे, क़ुर चए थो त वली जी पहिरीं शर्त आहे त हू कामिल मोमिन हूंदो, कामिल मोमिन हूंदो, माशाअल्लाह। ऐं ॿी शर्त इहा त यत्तक़ून, यानी हू तक़वा वारो हुजे, परहेज़गार हुजे, यानी परहेज़गार यानी हू अल्लाह तबारक व तआला जंहिं शइ खां मना कई आहे उन खां बाज़ थी वञे, उन खां परे थी वञे। इमाम हुसैन जो ग़ुलाम सिर कटिजी वञे, बिल्कुलु, यज़ीद खे वॾे में वॾी सज़ा छा हुई तव्हां ख़बर आहे? यज़ीद ऐं लश्कर खे वॾे में वॾी सज़ा इहा हुई त सिर कटियल मिलियो त बि बुलंद हुयो ऐं क़ुर पढ़ंदड़ सिर मिलियो। जेको गर्दन कटिजी बि वञे, क़ुर ज़बान तां न वञे, वली जी निशानी आहे। उहो कीअं वली थो थी सघे जंहिंखे क़ुर जी तिलावत ई नसीब न हुजे, सजदो उनखे नसीब। इमाम हुसैन, हिकु रिवायत इहा आहे त सिर ॾिनो बि सजदे में ॾिनो। इमाम हुसैन जो पोइ लॻ न हूंदो वली थींदो, उहो शैतान थी सघे थो, वली नथो थी सघे। ऐं इमाम हुसैन जी पैरवी इहा आहे त सिर वञे बि सजदे में वञे, सिर कटिजी वञे बि तिलावत हुजे। तिलावत क़ुर, अल्लाह जो ज़िक्र, नमाज़ूं, इबादतूं, परहेज़गारी, तक़वा, इहा आहे विलायत। मां इहो अर्ज़ु कयां पियो त वलीअ खे ॾिसण सां अल्लाह ताला यादि ईंदो आहे। हदीस शरीफ़ आहे, हदीस शरीफ़ आहे त अल्लाह यादि ईंदो आहे। जॾहिं माण्हू इंसान अल्लाह यादि ईंदो आहे त हू इंसान जी तबियत अहिड़ी हूंदी आहे त हू अगरि जे बेअमल आहे त हू अमल करण में पुख़्तगी चुस्त थी वेंदो। अमल में सुस्ती हुजे त चुस्ती पैदा थी वञे, नेक अमल में, नेक अमल जी माशाअल्लाह। ऐं उन खां अलावा हुनजी रग़बत जेकी आहे उहा सुठनि कमनि में हुजे, ईअं न त दुनियावी तौर ते रग़बत सुठनि कमनि में हुजे, त उहा हुन वलीअ जी निशानी आहे। त हिकु आम इंसान आहे जेको हुन वलीअ खे ॾिसे थो त हुनखे अलाह बि यादि अचे ऐं बुरनि कमनि खां बि हू पासो करे ऐं नेक अमल जी तरफ़ हुनजी चुस्त थी वञे, त इहा वली। बाक़ी हाणे अगरि अॼुकल्ह को माण्हू चए त मां वली आहियां त उहो एतबार न कबो, छो त जॾहिं अगरि तबियत ई माइल नथी थिए, तबियत ई इबादत जी तरफ़ नथी वञे, तबियत ई अहिड़ी चए वई त हीअ वली आहे, पंहिंजो पाण खे वली सॾाए थो, पर अलाह ताला जी तरफ़ उहा हिमत, तौफ़ीक़, इबादत जी तरफ़ लज़त नथी मिले, त पोइ वली न आहे। वाह वाह, वलियुनि जूं निशानियूं आहिनि त उनजे
पेशानियुनि ते सजदनि जा निशान हूंदा, वली जूं निशानियूं आहिनि त उनजो रातियूं जेके उहे बिस्तरनि खां अलॻि हूंदियूं, मुसलनि ते उनजूं रातियूं गुज़री वेंदियूं। हिकु शख़्स नाज़रीन तज़किरतुल औलिया में पहिरियों जेको वाक़ियो अर्ज़ु कयो मां बाद में अर्ज़ु कंदुसि, हींअर तज़किरतुल औलिया में हिकिड़ो शख़्स हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी ख़िदमत में हाज़िर थियो, 2 महीना संदन ख़िदमत में रहियो। शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाहि तआला अलैहि तज़किरतुल औलिया किताब लिखियो आहे, ज़बरदस्त कामिल वलियन। उन्हनि लिखियो त हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो, 2 महीना रहियो, वञणु लॻो। उन बुज़ुर्ग उन खां पुछा कयो हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि त हे शख़्स तूं आयो छो ऐं वञे छो थो? चवणु लॻो सी आयो हुयो मैं तव्हांजो मुरीद थियणु, पोइ छो न थिए? साईं मूं तव्हांजे अंदरि का बि करामत न ॾिठी। अच्छा करामत न ॾिठी तो न, छा ॾिठो तो? साईं मां बसि तव्हां सां रहियुमि, तव्हां खाधो पीतो। पाण फरमायो त हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे, मूंखे तो कॾहिं बि इन 2 महीननि में को अमल शरीयत जे ख़िलाफ़ु कंदे ॾिठो? चवणु लॻो न। का नमाज़ कज़ा कंदे? न। कोई इबादत कज़ा कंदे? न। चवणु लॻो हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो त जेको कोई पंहिंजे नफ़्स खे शरीयत जो पाबंद रखे, इन खां वधीक का बि करामत न आहे, वञ पूरी दुनिया में ॻोल्ह। जेको पंहिंजे नफ़्स खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो पाबंद करण जी ताक़त नथो रखे, इहो दावा थो करे त मां अल्लाह जो वली आहियां। अल्लाह जे वली जी निशानी इहा आहे त हू पंहिंजे नफ़्स खे पाबंद रखे, शरीयत मुस्तफ़वी अला साहिबा सलातो वसलाम जो ऐं रब जी मोहब्बत जो। पोइ सम्झो त हाणे इन में दाणा रब जी विलायत जा आहिनि, जे न त रुगो ठगीअ जा ठहनि। अल्लाह पंहिंजी पनाह में रखे। मुंहिंजा मोहतरम नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, साई था वठूं, इजो था मिलूं, केॾांहुं न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। पैगामे रमज़ान। भलीकार मुंहिंजा नाज़रीन मोहतरम, सिंध टीवी जा नाज़रीन, अवां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो सहरी नशरिया जो पैगाम रमज़ान, ऐं अॼु को पैगाम आहे औलिया अल्लाह जी शान। सो कंहिंजी मुखालफ़त मक़सूद न आहे, निज प्योरिटी बयानु करणी आहे। त निज छा आहे? छो त मिक्सिंग जो दौरु आहे न, मिलावट थी वई आहे घणी, ताकी अछो उजरो करे साफ़ करे पेश करियूं त पोइ किथे ईअं न चओ हुज्जत क़ाइमु करियूं था, बरोज़ हशर कोई ईअं न चवे त असांखे ॿुधायो थोरी वियो, असां त रुॻो इन चमकनि ते धमकनि ते वञी करे पियासीं। असां हिकिड़ी ख़बर त वली छा खे चइबो आहे? तवजो करियो, ॿुधो वली छा खे चइबो आहे। अलामा साहब, क़ुरान पाक में वलीनि जो शान बयानु, सॼो क़ुरान शान ई शान आहे। जी औलिया जो शान क़ुरान में छा को वाक़ियो अहिड़ो को? सुभान अल्लाह। साईं 19 पारे जी सूरह फुरक़ान में अल्लाह ताला फरमाया हुआ, इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून, यानी अल्लाह ताला जा जेके रहमान जा जेके बाना आहिनि, उहे जॾहिं यमशून जॾहिं हलंदा आहिनि, यमशून अलल अर्दि ज़मीन ते जॾहिं हलंदा आहिनि त हुन जी अंदरि निवड़त न्याज़मंदी हूंदी आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, ऐं उहे जॾहिं रातियूं ऐं हुन जा जेके ॾींहं हूंदा आहिनि उहे सजदनि में हूंदा आहिनि। व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, यानी निवड़त ऐं आजिज़ सां ईंदा आहिनि, ऐं जॾहिं जाहिलुनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, बहसबाज़ी कंदा आहिनि, त हू सलाम चई करे हली वेंदा आहिनि। हिते सलाम मुराद एराज़ करणु आहे, एराज़ उहो न अस्सलाम वालेकुम ईअं न, यानी मुंहुं मोड़णु। मुंहुं मोड़णु त सलाम चवंदा आहिनि, जी माना इहा आहे त बसि हुनखे जान छॾाईंदा आहिनि बाबा, यानी इन जो मतिलबु इहो थियो त हू जाहिलनि सां बहस मुबाहिसो कोन कंदा आहिनि, ऐं हू पंहिंजे हिसाब सां इबादत ऐं रियाज़त में मसरूफ़, यानी उहे इन शइ जी नाहिन रखंदा त मां पाण खे मंझरायां त मां वली आहियां। बेशक बेशक इन ते वेही चमचनि खे विहारे करे पंहिंजे शान में कलाम न ॻाल्हाईंदा, बल्कि हुनखां जान छॾाईंदा आहिनि। छो त चवराइण मक़सदु न आहे। बिल्कुलु तव्हां जे लाइ मां चवां साईं तमामु सुठो लिबास पाईंदो आहे, सुठो खाईंदो आहे, रुॻो चवराइण काफ़ी आहे, या तव्हां पाईंदा बि सुठो लिबास हुजो ऐं खाईंदा बि सुठो हुजो, इहो सही आहे। ज़ाहिर हर को चवंदोसीं मां खावां बि सुठो पावां बि सुठो, रुॻो चवराइण ताईं हुजे, पावां पुराणियूं खतीलूं, खावां जेको आहे सो रुखा, जेको आहे सो रुखाणो हुजे, इहो चवणु मुंहिंजे कहिड़े कम जो? मूंखे खारायो, मूंखे पारायो। वली थियणु पसंदि कंदो आहे, वली चवराइण जी ज़रूरत न आहे। सिज जॾहिं निकिरंदो आहे न, उनजी रोशनी ॿुधाईंदी आहे त सिज निकिरी चुको आहे। कॾहिं त न ॿुधो हूंदो कंहिं ऐलान कयो जाबा सिज निकितो अथव, का ज़रूरत न आहे, सिज जी रोशनी ॿुधाईंदी आहे सिज निकितो आहे। वली पाण जितां गुज़रंदो, उनजी अदाऊं, उनजो अंदाज़, उनजो ॻाल्हाइणु, उनजो मिलणु,
उन जो कुर्ब ॿुधाईंदो त वली आहे। बेशक जी मुंहिंजा साईं। कोशिशि करे बि थो त हीउ वली आहे। बहरहाल वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, ऐं हुननि जूं जेके रातियूं ऐं ॾींहं जेके हूंदा आहिनि उहे अलाह ताला जे सजदे ऐं क़याम में गुज़रंदा आहिनि। वाह वाह वाह। यानी हू इबादत में एतिरा मुस्तग़रक़ हूंदा आहिनि जो हू इबादतुनि में हमेशह शामिलु हूंदा आहिनि ऐं अलाह ताला जी न्याज़मंदी ऐं अलाह तबारक व ताला जी रबूबियत खे ज़ाहिर करण जी कोशिशि में हूंदा आहिनि ऐं आला तरीन मक़ाम ते फ़ाइज़ थियण जी कोशिशि कंदा आहिनि त असां अलाह ताला जी बारगाह में सुठा थी पेश थियूं। उहे औलिया कराम उन जूं शानूं इहे बुलंद ऐं बाला आहिनि। उन जे करे जॾहिं अवाम हुनखे ॾिसंदी आहे त तव्हां नोट कयो हूंदो जेको वली कामिल हूंदो आहे उन जे क़रीब क़रीब अवाम थींदी आहे। बाक़ी जीअं तव्हां निशानियूं कयूं त हटो बचो बाबा पीर साहिबु अची वियो, ज़िक्र थिए, हे थिए हो थिए, पोइ माण्हू महसूसु करे वेंदा आहिनि त हीउ वली न आहे, हीउ रुॻो पंहिंजो पाण खे चवराए थो। त जेके वली कामिल हूंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे ख़ुदा यादि ईंदो आहे त हू इबादत जी तरफ़ राग़िब थींदा आहिनि। ऐं जॾहिं औलिया कराम परदो फ़रमाए वेंदा आहिनि त अलाह तबारक व ताला उन पंहिंजे पाकीज़ा बाने, पंहिंजे वर्गज़िदा बाने जे लाइ माण्हुनि जे दिलनि में उहा मुनकशिफ़ कंदो आहे त हुननि जी माण्हुनि जी दिलि में उहा चाहत पैदा थींदी आहे उन वली कामिल जी। असांजा अबा ॾाढा जॾहिं वफ़ात बल्कि हदीस शरीफ़ आहे न त अल्लाह तबारक व तआला जॾहिं के बाने खे पंहिंजो वली बणाईंदो आहे, जंहिंसां मोहबत कंदो आहे, जिब्राइल खे हुकुम ॾींदो आहे, जिब्राइल लबैक, मां धरतीअ ते फिराणे बाने सां मोहबत करियां थो, मुंहिंजो वली आहे, तूं बि हिन सां मोहबत कर। जिब्राइल अर्ज़ कंदो आहे मुंहिंजा रब मां बि हुन सां मोहबत करियां थो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे जिब्राइल वञ फ़रिश्तनि में ऐलान कर त फिराणो शख़्स मुंहिंजो वली आहे, मां हुन सां मोहबत कयां थो, तव्हां समूरा फ़रिश्ता हुन सां मोहबत करियो। उहे समूरा फ़रिश्ता बि चवंदा आहिनि मुंहिंजा रब सां हुन सां मोहबत करियूं था। पोइ जिब्राइल खे अल्लाह ताला हुकुम ॾींदो आहे त वञो ज़मीन ते ऐलान करे छॾियो त फिराणो शख़्स मुंहिंजो वली आहे, उन सां मोहबत करियो। इतां उलमाए किराम फरमाइनि था त इहा बि निशानी आहे जेको मख़लूक जंहिंसां मोहबत करे, मख़लूक जंहिंखे अलाह जो वली चवे, इहा बि अलामत आहे त हू अलाह जो वली आहे। अलाह जो वली आहे। बेशक त अलाह जे वलीअ जी दुश्मनी जे बारे में वईदूं आहिनि त अलाह ताला जे नेक वलीअ जे बारे में दुश्मनी रखण जो केतिरो इंजाम आहे। हदीस कुदसी आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अलाह तबारक व ताला जे कंहिं बाने सां कंहिं दुश्मनी रखी त अलाह ताला उन सां ऐलान जंग फरमाए थो। मन आद अली वलियन फ़क़द आज़मतहु बिल हर्ब, बुखारी शरीफ़ हदीस पाक। जेको मुंहिंजे वली सां दुश्मनी करे उन सां मुंहिंजो ऐलान जंग आहे, रब ताला फरमायो आहे त जेको वलियनि जो दुश्मन आहे उहो अल्लाह सां जंग जे लाइ तयारु थिए। अल्लाह सां जंग जेका हूंदी न उहा सवली न आहे, सवली न आहे। अलाह ताला सां जंग सम्झे पंहिंजो ईमान ख़राबु करणु आहे। त हाणे इंसानु सोचे त मां पंहिंजो पाण खे मोमिन सॾायां या मां बद ईअं खणी चऊं त वलियनि सां साड़ न कयो, रीस करियो। साड़ कंदो तबाह थी वेंदो, रीस करियो तव्हां बि ओड़ा थियो। नेक थींदो, परहेज़गार थींदो। वलियुनि जे बारे में अलाह ताला जॾहिं उनजी शानूं बुलंद कयूं त तव्हां मां केरु थींदा आहियूं जो उनजी शान खे घटायूं। वाह। त उनजी शान खे बुलंद ऐं बाला जे लाइ असांखे कोशिशि करिणी घुरिजे त उनजी सीरत जो मुतालो कयूं, उनजी दरगाहनि ते वञूं, उते हाज़िरी जो जेको तरीक़ो असुलु तरीक़ो आहे उहो असुलु तरीक़ो असां अदा कयूं। थोरो इहो बि ॿुधायो त हाज़िरी कीअं ॾिजे? मूं पंहिंजी नज़रुनि सां ॾिठा आहिनि, कुझु माण्हू दरगाहुनि ते हाज़िर थी सजदा कनि था पिया। इहो सजदो त अलाह ताला खे करिणो आहे, सजदो बाने खे या कंहिं बंदे खे त न आहे करिणो। सजदो सिर्फ़ु अलाह तबारक सजदो ॿ क़िस्म जो थींदो आहे। जी, सजदा हिकिड़ो सजदा ताज़ीमी हूंदी आहे, सजदा इबादत, सजदा ताज़ीम। जी जी, ताज़ीम सजदे जो हुकुम छा आहे, सजदा इबादत जो हुकुम छा आहे? सजदा इबादत सिर्फ़ु अलाह तबारक व ताला जे लाइ आहे। अगरि उहो कंहिं बाने खे सजदा इबादत कयईं त हू इस्लाम मां ख़ारिज थींदो आहे। मुशरिकनि खे चइबो आहे, मुशरिक जेको अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत करे, सजदा इबादत करे। जी, सजदा ताज़ीम जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे उनजे वालिद साहब ऐं भाइरनि कयो, बिल्कुलु। ऐं अहिड़ा क़ुरान पाक जे अंदरि मौजूदु आहे, सूरह क़सस में इहो वाक़ियो त सभिनी सजदो कयो। अल्लाह तबारक व तआला जे उन नबी खे उन्हनि जी उन शरीयत में सजदा ताज़ीमी जाइज़ हुयो। आदम अलैहिस्सलाम खे रब ताला फरमायो उसजुदू ले आदम, आदम खे सजदो करियो। इहो सजदो बि ताज़ीमी सजदो हो। उन्हनि शरीयतुनि में इहो सजदो जाइज़ हो ताज़ीम जो। शरीयत मुस्तफ़ी आला साहिबा सलातो सलाम में ताज़ीम जो सजदो बि हराम करार ॾिनो वियो आहे। तंहिंजे करे हाणे कोई सजदा ताज़ीमी कंदो तोड़े हू चवे त मुंहिंजो सजदा इबादत जी नियत न हुई, सजदा ताज़ीम जी हुई, त बि हराम आहे। इहो करण वारो गुनाहगार आहे। जी, त उहो हराम आहे। ऐं असांखे मज़ारनि ते जॾहिं असां वञूं त असां मज़ार जे खां 4 हथ पोइते करे असां उते वेहूं ऐं सलाम कयूं, अस्सलामु अलैका या वली अल्लाहि व रहमतुल्लाहि व बरकातहू। इहो चई करे हुन खां पोइ सूरह फ़ातिहा पढ़ूं, 11 मरतबा कुल शरीफ़ पढ़ूं,
उन खां पोइ अलाह ताला जी बारगाह में दुआ कयूं, या अलाह हीउ जेको मूं पढ़ियो आहे हिन सवाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयां थो, सहाबा किराम जी बारगाह में पेश कयां थो, अहले बैत जी शान में पेश कयां थो। उन खां पोइ या अलाह हिन साहिब मज़ार जी बारगाह में पेश कयां थो, या अलाह हिन साहिब मज़ार जा दर्जात बुलंद फरमा, हिन साहिब मज़ार जे सदके या अलाह मुंहिंजूं परेशानियूं मुंहिंजूं मुश्किलातूं दूर फरमा। इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे अल्लाह वारनि जे वसीले सां दुआ जी। अल्लाह वारा जेके हूंदा आहिनि उहे उहा सिफ़ारिश रब ताला खां मञराईंदा आहिनि उन बहाने लाइ, ऐं उहे अल्लाह वारा ख़ुशि थींदा आहिनि त हीउ मूं वटि आयो आहे हिकु सुवालु खणी, ऐं अल्लाह तबारक व तआला बि राज़ी थींदो आहे त हिन मुंहिंजे बाने जे ज़रिए सां हीउ बानू दुआ थो घुरे ऐं मूंखां घुरे थो त मां हिन जे सदके में अता करे छॾियां। त पोइ इंसानु जॾहिं अल्लाह ताला जी बारगाह में उन साहिब मज़ार जी बारगाह में वेही अल्लाह ताला खां दुआ घुरंदो, या अल्लाह हिन जे सदके मुंहिंजा बेड़ा पार कर, मुंहिंजूं परेशानियूं हल कर, त इंशाअल्लाह उनखे ज़रूरु उहो सवाबु मिलंदो ऐं उनखे उहो सदको मिलंदो, उन वली कामिल जो सदको मिलंदो, त हू परेशानियूं उनजी दूर थींदियूं। अगरि हू बे औलाद त उनखे नेक औलाद मिलंदो, ऐं हू अगरि जे परेशानियुनि में मुब्तला हुआ परेशानियूं दूर थींदियूं। त उन जे करे कोशिशि इहा करणु घुरिजे जेके औलिया किराम आहिनि, जेके नेक वली आहिनि, उन्हनि जी बारगाहनि में वञी करे दुआ घुरण सां अलाह ताला उहे दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। माशाअल्लाह। नाज़रीन, अवां ॿुधो त औलिया जो अॼु तारुफ़ बि थियो त वली छा खे चइबो आहे, क़ुर छा थो चवे, हदीस मुबारका में औलिया जो छा शान बयानु कयो वियो, ऐं वली जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, वली कीअं हुअणु घुरिजे, ऐं वली जो जेको तज़किरो आहे उहो केॾो भलो आहे, वलियुनि जी बारगाह में वञी करे कीअं हाज़िरी ॾिजे, इहे सभु ॻाल्हियूं अवां ॾिठियूं, अवां ॿुधियूं। अव्हांखे असांजो अॼोको प्रोग्राम कीअं लॻो, इहो फीडबैक अवां असांखे ॾींदव त असां ते तव्हांजी महिरबानी थींदी। असांजो सिंध टीवी जो यूट्यूब चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कयो, उहो आहे सिंध टीवी HD इस्लामिक। तव्हां यूट्यूब ते वञो, उनखे लाइक करियो, सब्सक्राइब कयो, पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾियो ताकी असांखे ख़बर पए त असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो। असांजी कोशिशि, असां जेको ॾींहुं राति महिनत करे उलमा किराम किताबनि मां मौज़ू कढनि था, तव्हांजे ॾाढो पेश कनि था, नातख़ुआन नातूं पढ़नि था, इहे सहरी जे औक़ात में वेही तव्हां सां मुखातिब थियनि था पिया, कोई लोभ लालच न आहे, अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर ऐं तव्हां ताईं हिकिड़ो सुठी शइ पहुचाइणु। अव्हांखे उहा कीअं लॻी, असां त सुठो सम्झूं था, नबी करीम अलैहिस्सलाम खे कंहिं अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे कीअं ख़बर पए त मूं सुठो कयो। इरशाद फरमायूं, जॾहिं तुंहिंजो वेझो, तुंहिंजो क़रीब, तुंहिंजो पाड़ेसरी चवे थो सुठो कयो त बेशक तो सुठो कयो। तव्हां ॿुधाईंदो त तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो। यूट्यूब चैनल लाइक करियो, ऐं इन खां पोइ इन उम्मीद ते तव्हां खां इजाज़त वठां त सुभाणे वरी इंशाअल्लाह तबारक व तआला इहा ई सहरी हूंदी, इहो ई सिंध टीवी चैनल हूंदो, ऐं सहरी जी नशरियात हूंदी, पैगाम रमज़ान हूंदो, तव्हांजा नेण, तव्हां जूं अखियूं हूंदियूं, असांजी गुफ़्तगू हूंदी, मज़ो हूंदो, हितां बि मोहबत उतां बि मोहबत, तव्हां असांजा भाइर, असांजूं भेनरूं, अदड़ियूं, अमड़ियूं, असांजा जेके ॾिसंदड़ आहियो, व्यूवर्स आहियो, तव्हां असांजा मोहसिन आहियो, तव्हांजूं महिरबानियूं आहिनि, असांखे फीडबैक ज़रूरु ॾिजो। सो अव्हां खां इजाज़त थो वठां पियो, इनशाअल्लाह मां इजाज़त वठंदुमि, ऐं मनक़बत असांजा नातख़ुआन जेके आहिनि उहे पेश कंदा, उहे तव्हांजी ख़िदमत में फ़रीद नक्शबंदी साहब मनक़बत पेश कंदा, गौस पाक जी शान में वलियुनि जो सरदार आहे। मां अव्हां खां इजाज़त थो वठां, पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। मेरा वलियों के इमाम, मेरा वलियों के इमाम, मेरा वलियों के इमाम, दे दो पंजा तन के नाम, हमने जो ली है पहलाई बड़ी देर से, डालो नजर करम सरकार, डालो नजर करम सरकार, डालो नजर करम सरकार, डालो नजर करम सरकार, अपने मंगतों पर एक बार हमने महफिल है सजाई बड़ी देर से, मेरे मीरा हमने महफिल है सजाई बड़ी देर से, तेरे हाथ मैंने दिया है, तेरे हाथ मैंने दिया है, तेरे हाथ है ला जिया गौसिया
دل کی کلی میری آج کھلی ہے، میرا دل کی کلی میری آج کھلی ہے، آ پائے تو خبر ملی ہے، ہاں خبر ملی ہے، ذرا دھیرے دھیرے آؤ، ذرا دھیرے دھیرے آؤ، ذرا دھیرے دھیرے آؤ، للہ کرم فرماؤ، ہم نے محفل گئے سجائی بڑی دیر سے، قدم گردانے اولیاء پر ہے تیرا، تو ہے رب کا ایسا ولی غوث اعظم، تم جو بناؤ بات بنے گی، میرا تم جو بناؤ بات بنے گی، دونوں جگہ میں لاج رہے گی، ہاں لاج رہے گی، لجپال کرم اب کر دو، لجپال کرم اب کر دو، لجپال کرم اب کر دو، ہو منگتوں کے جھولے بھر دو کاسا سب کا پنجہ تنے خیر سے، یہ دل یہ جگر ہے، یہ آنکھیں یہ سر ہے، جاگا چاہو رکھو غوث اعظم، مشکل جب سر پر آگے تیری رحمت آنے آگے، مشکل جب سر پر آگے تیری رحمت آنے آگے، ہاں آگے آگے، جب میں نے تمہیں پکارا میرا، میں نے تمہیں پکارا، جب میں نے تمہیں پکارا، ہاں کمایا تیرا سہارا، چلتا آسی کا گزارا تیری خیر سے، اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان